शब बारात जी रात इमाम अली अलैहिस्सलाम इशा जी नमाज़ खां पोइ घर जी तरफ़ वञी रहिया हुआ त ॾिठो हिकु शख़्स रस्ते ते सवड़ विचूं सुतो पियो हो। बस इहो ॾिसणु हुओ त इमाम अली अलैहिस्सलाम वेझो आया ऐं फरमायो, हे शख़्स, अॼु राति कहिड़ी आहे? त उहो माण्हू चवणु लॻो, या अली, अॼु 15 शोबान आहे। ॻाल्हि जॾहिं एसिताईं पहुती त इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, हीअ राति बेदारी जी राति आहे। मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो त हिन राति अल्लाह आसमान जे फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो आहे त वञो ज़मीन जी तरफ़, ऐं उहे फ़रिश्ता हज़रत मीकाइल ऐं हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम जे पोयां हूंदा आहिनि। हज़रत मीकाइल ऐं हज़रत इज़राइल हर घर में वेंदा आहिनि, छो जो अल्लाह जो हुकुम हूंदो आहे त हिन राति अगरि को माण्हू पंहिंजे गुनाहनि जे लाइ पछताए ऐं मूंखां अचण वारे वक़्त जे लाइ सुठनि एमालनि जो वाइदो करे त हज़रत मीकाइल उन जी तक़दीर में तरामीम करे अचण वारे साल में ज़्यादा खां ज़्यादा रिज़्क़ कंदो आहे। अल्लाह जो हज़रत इज़राइल जे लाइ हुकुम हूंदो आहे त ए इज़राइल, हर घर वञी ॾिस, अचण वारे साल में जंहिं घर में जेको मरण वारो आहे उनखे ॿुधा त बेदार थी पंहिंजे अल्लाह जी इबादत कर, छो जो बाक़ी हुन जी ज़िंदगी में एतिरो साह ऐं एतिरी धड़कन मौजूदु न आहे। अगरि को मुंहिंजो बंदो हिन राति पंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजी इबादत जे लाइ मूंखां मोहलत वठे त उन जी ज़िंदगी में फरावानी लिखिजे, ऐं अगरि हू अचण वारे ज़िंदगीअ में मुसीबतुनि ऐं बीमारियुनि खां निजात वठे त हुन जी अचण वारी ज़िंदगीअ मां हर मुसीबत ख़तमु करे छॾिजे। हे फ़रिश्तो, वञो हर घर में निगाह विझो, अॼु जी राति कंहिं बि इंसान जी दुआ रद्द न थियणु खपे।